हाय हवेलिया में माँ अकेली। बीबी साहबा पीर बाजू तली की घरवारी थी ऐं वो संदसि न्याणी है बाबा हिते तो वटि कई आया है और तुंहिंजो फर्ज़ु है त हिननि खे मान मर्तबो ॾिजे मता इनकार कर। अदा पीर बख्श तव्हां असांखे एॾी इज़त ॾिनी आहे ऐं मूंखे पक आहे त अदा साईं ॾिनो बि असांखे बख़्श करे छॾींदो। अदा साईं ना बाबा तूं छा थो चईं? अदा पीर वजगर चवंदा आहिनि जिते बाहि ॿरे उहा जाइ जले। बाहि त मुंहिंजे अंदरि में ॿरे पई। हिकु भेरो न 3 दफ़ा पीर सोहराब मुंहिंजी धीउ में नापाक हथ विझण जी कोशिशि कई आहे। इहा त बीबियुनि खे बि ख़बर हूंदी त इज़त भोले खे बि प्यारी आहे। अदा मां तुंहिंजे दुख खे सम्झां थी बराबरि तोखे मुंहिंजे पुट मां तकलीफ़ पहुती आहे पर भाउ अॼु असीं बीबियूं तुंहिंजे दर ते आया आहियूं तो असांजे हथनि खे ॾिस। बीबी साण असां ग़रीब ज़रूरु आहियूं पर बेग़ैरत न। बीबी साण पीर सोहराब असांजी इज़त ते केतिरा चकर हमला करे चुको आहे। असां अञा केतिरो बर्दाश्त कंदासीं। हले बाबा बाबा तूं चुप कर। वॾा पाण में ॻाल्हाइनि पिया न माठ करे वेही ॿुध तोखे ॻाल्हाइण जो को हक़ न आहे। चुप कर। जीजा वथ ॿधी अवां खां माफ़ी थो घुरां। ऐं पंहिंजे मुर्शिद अमजद साईं जी फ़ैसिले खे पुठी नथो ॾेई सघां। अरे बाबा साईं ना छो थो पंहिंजी क़यामत कारी करी? अदा पीर वजगर क़यामत मुंहिंजे मथां गुज़री चुकी आहे। अञा वरी कहिड़ी क़यामत ईंदी? जीअं मुंहिंजो घर बर्बादु कयो उनखे आउं माफ़ु कीअं कंदुसि? हाय हाय का ॻाल्हि न आहे अदा साईं तो असां बीबियुनि खे मान न ॾिनो का ॻाल्हि कान्हे भाउ ही ॾुखी वेल में गुज़री वेंदी। अरे बाबा महिरबानी। अमजद साईं जी तव्हां केॾी महिल आया? साइमा रासिया तव्हां ॿई केॾी महिल आया? बाबा साईं अव्हां खे छा थी वियो आहे? असांजे वेझो हुजण जे बावजूद बि असां खां परे थी विया आहियो। ईअं आहे छा? मूंखे त का बि ख़बर कान्हे। साईं मूंखे बख़्श कयो मूंखे माफ़ करे छॾियो। शायद तव्हां मूंसां कावड़ हलायो इन्ही करे मां रासिया धी खे वठी आई आहियां तव्हां खां माफ़ी घुरण। अल्लाह अकबर अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। मां कंहिंखों बि नाराज़ न आहियां। पोइ तव्हां मूंखां एतिरा परे परे छो आहियो? मां ॾिसां पई त तव्हां ठीक तरीक़े सां न खाओ था न सुम्हो था। केतिरनि ॾींहंनि खां तव्हां मुंहिंजे कमरे में बि न आया आहियो। इहो सिर्फ़ अव्हां था सम्झो ॿिया नथा सम्झनि। इहो तव्हांजो वहम आहे। मां सुठो खावां थो सुठो पीआं थो वक़्त ते आराम बि कयां थो। कहिड़ी परेशानी आहे मूंखे? इहो तोखे वहम आहे वहम। बाबा साईं अम्मा खे वहम नाहे थियो। मां भी इहो महसूस करे रही आहियां त तव्हां पंहिंजो ख्याल रखण छॾे ॾिनो आहे। अच्छा धीअ जेकॾहिं तव्हां चओ था त पोइ ठीकु हूंदो। तव्हांजी इहा हालत गोरी ऐं हीर जे करे थी आहे। इहो अव्हां कीअं था चई सघो? ईअं बिल्कुलु नाहे ईअं बिल्कुलु ईअं ई आहे साईं ईअं ई आहे। इहा गोरी आहे न इहा हर वक़्तु अव्हां जा कन थी भरे। अव्हां परेशान उन्हनि जे करे थिया आहियो।
हा बाबा साईं, अम्मी ठीक थी चवे, मासी गौरी सुठी माई ना है। रासिया, हाँ? यो तू थी चई? तू? या वरी माने जी हिदायत ही। ना ना बाबा साईं, इहो तो मां थी चवां। अच्छा, जेकरे तहां चओ था वो ठीक हूंदो। मां अव्हांखे इन हालत में ॾिसी नथी सघां। मां तव्हांजी ख़ासि पानी थी रहंदसि, तव्हांजी ख़िदमत कंदसि। ही धी मेड़ वठी आई आहियां अव्हां वटि। मां अव्हां जे अॻियां ॿेर हथ थी बधां। अव्हां हुन गोरी ऐं हीर खे हिन हवेली मां कढी छॾियो। छा? मां हीर ऐं गोरीअ खे हिन हवेली मां कढी छॾियां? छो? न न, मां कंहिं बि सूरत में हीर ऐं गोरीअ खे हिन हवेली मां न कढंदुसि। ॿी ॻाल्हि त मां हुननि खे हिन हवेली मां छो कढां, छाजे करे कढां? हाँ? हुननि कहिड़ो ॾोह कयो आहे? छो त बाबा साईं अम्मी सम्झे थी त तव्हांजी इहा बुरी हालत उन्हनि जे करे थी आहे। धीअ रासिया, ही तू छा पई चए? हाँ? चेरी त न थी आहे। हिन जे चवण जे करे मां हीर खे ऐं गोरीअ खे हवेली मां कढी छॾियां? हुननि जो ॾोह हुननि छा कयो आहे जो मां हुननि खे हवेली मां कढी छॾियां? ॿिन्ही खे बेकसूरनि, लावारिसनि। जेकॾहिं हुननि खे असां ते पनाह ॾिनी आहे त छा थी पियो? न बाबा साईं न, मां त ईअं नथी चवां। हा साईं, रासिया भी इहो ई थी चाहे। साइमा, रासिया खे ॻाल्हाइण ॾे। मां हा बाबा साईं। रासिया, चओ न पंहिंजे पीउ खे। अगर तूं पंहिंजे पीउ जी सजण आई त चओ न पंहिंजे पीउ खे हिन गोरीअ ऐं हीर खे कढे हिन घर मां। जी जी बाबा साईं, जी जी। ठीक आहे, जेकॾहिं तूं थी चई त पोइ मां हीर ऐं गोरीअ खे हवेली मां कढी थो छॾियां तुंहिंजे चवण जे करे। हिन हवेली जा राज हवेली जूं कहाणियूं हूंदियूं आहिनि। मूंखे ॿुधाए हसीना, अम्मा जो हिन हवेली सां कहिड़ो तालुक़ु आहे? पीर अमजद ऐं अम्मा हिक ॿिए खां सवाइ रही नथा सघनि। छा पीर अमजद अम्मा सां मोहबत थो करे छा? ही तू छा पई चवे थी हीर? पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। गोरी, मूंसां गॾिजी अंदरि कमरे में हल। पाण हुते वेही हिक ॿिए जा सूर वंडियूं था। मुर्शिद साईं, मुंहिंजी जाइ त तव्हांजे पेरनि में आहे। तव्हां सां गॾु तव्हांजे बिस्तरे ते वेहण में नाहे। हाय हवेलिया नीमा अकेली, हाय हवेलिया नीमा अकेली। सभिनि मूंखे कसम आहे हिन धरती जो ऐं हिन धरती ते पैदा थियल गुलनि जो ऐं अनाज जो ऐं हिन धरती ते मेवनि जो ऐं हिन धरती ते रहंदड़ सभा जहिड़नि सिंधियुनि जो। सावला ई मां तोखे हिन बग़ैर जे पिंजरे मां आज़ादु कराईंदुसि। पर अली, असांजी त केरु ॿुधे ई नथो। सभु अची बाबा खे मुबारकूं था ॾियनि ऐं चवनि था वाह जो फ़ैसिलो थियो आहे। पर साबल, तूं पंहिंजे पीउ खे चओ, उन खां ॾंड ॾोह वठी ऐं उनखे माफ़ु करे छॾी। अली, मुंहिंजी त बाबा ॿुधे ई नथो। हाणे तूं ई कुझु कर, न त मां मरी वेंदसि। साबल, मां तोखे मरण कोन ॾींदुसि। मां तोखे लोक खां लिकाए रखींदुसि। अली, मुंहिंजो त साहु वञे।
मां पीर सोराब जो खौफ़नाक अखियूं ॾिठियूं आहिनि। हू आदमखोर आहे, हू मूंखे चीरे फाड़े मारे छॾींदो। साबल मां ईअं थियणु कोन ॾींदुसि। मां ॻाल्हाईंदुसि पीर अमजद सां, उहो केरु थींदो आहे ॿियनि जी ज़िंदगी जा फ़ैसिला करण वारो। वॾी ॻाल्हि त इहा आहे अली त मुर्शिद साम्हूं केरु बि ॻाल्हाए न आहे सघंदो। तोखां बि कुझु कोन थींदो अली। ईअं न आहे साबल, मां तुंहिंजे लाइ वस हार विढ़ंदुसि, पोइ जेका रब जी रज़ा। अली तूं विड़ न, तूं रुगो बाबा खे सम्झाए त ज़मीन जी लालच में पंहिंजी न्याणी जी ज़िंदगी बर्बाद न करे। बाबा सम्झी वियो न, पोइ त बसि। ठीकु आहे साबल, मां मास्टर साईं ॾिने खे बि सम्झायां थो ऐं हिकु दफ़ो पीर सोराब साहब मां ज़रूरु मिलंदुसि। ठीकु आहे अली, हाणे देरि थी थिए, हलूं था। अम्मा पीर अमजद जे इश्क में बर्बाद थी वई आहे। मां पंहिंजे दर्द जी ॾांहुं कंहिंखे ॾियां? छा चवां, कीअं चवां त अम्मा जे इश्क में मां बर्बाद थी रही आहियां। माण्हुनि जो औलाद ख़राब थींदो आहे। हिते वरी उल्टो चक्कर आहे। मां कयां त छा कयां? या अल्लाह तूं रहम कर असां ते। हीर कहिड़े ख़्यालनि में बुॾी पई आहीं? इश्क लॻियो अथई छा? हसीना, उहो वण ई कहिड़ो जंहिंखे वाह न लॻो हुजे। हीर मूं इश्क जी ॻाल्हि पई कई, वणनि हवाओ जी न। मूं बि तोखे इश्क जे बारे में ॿुधायो हसीना। भला हीअ ॿुधाए कंहिंखे बि यादि कई? पंहिंजे साले खे पई सारियां, ॿियो कंहिंखे सारींदसि? हसीना भला तूं ॿुधाए, तोखे को वाह लॻो आहे या न? हीर असां सां केरु प्यार कंदो? हीर असांखे तो केरु पुछे ई कोन थो। असांजे नसीबनि में मोहबत किथे? हसीना हिकु ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजो हिन हवेली में कॾहिं का अचण वञण आहे? जॾहिं का अम्मा जे पेट में हुअसि। मतिलब त अवी ख़ानदानी ख़िदमतगार आहियो न पीरनि जा? हाँ, मुंहिंजी अम्मा ऐं मुंहिंजी नानी बि हिन हवेली में बानी हुयूं। पोइ तोखे सॼी ख़बर हूंदी हिते जी? कहिड़ी ख़बर? हसीना वा नसल दर नसल हिन हवेली जूं बानियूं रहियूं आहियो न। अव्हां जी दिलनि में खोड़ सारा राज हूंदा। राज कहिड़ा राज? अदी हीर समझ त असां अंधा बुरा आहियूं। असां ना कुझु ॿुधूं था ना ॾिसूं था। हिन हवेली जा राज, हवेली जूं कहाणियूं हूंदियूं आहिनि। मूंखे ॿुधाए हसीना, अम्मा जो हिन हवेली सां कहिड़ो तालुक़ु आहे? पीर अमजद ऐं अम्मा हिक ॿिए खां सवाइ रही नथा सघनि। छा पीर अमजद अम्मा सां मोहबत थो करे छा? ही तूं छा पई चवे थी हीर? पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। चुप थी वञ, अहिड़ा जुमिला ना ॻाल्हाए। वक़्तु माना कढ, कोई ॿुधाई नथा। मारिजी वेंदसि, मूंखे ख़बर आहे। ही तकियानूसी दौर आहे। मूंखे पक आहे त असांजी माज़ी जी कहाणी हिन हवेली सां ॻंढियल आहे। मूंखे उहा कहाणी ॿुधणी आहे। हीर मूंखे ख़बर न आहे। हिन हवेलीअ जो हर माण्हू कहाणियो आहे। मां कहानी आहियां, अदी अमीना कहानी आहे, नानी कहाणी आहे, पर तुंहिंजी कहाणी जी मूंखे ख़बर न आहे। त पोइ हसीना, मुंहिंजी कहाणी जी कीअं ख़बर पवंदी? मां नानी खां पुछी पोइ तोखे ॿुधाईंदसि। हा हसीना, तुंहिंजी नानी खे सभु ख़बर हूंदी। मूंखे पुछी ज़रूरु ॿुधाइजां। हीर मुंहिंजी भेण, मां तोखे ॿुधाईंदसि। हिकु महिरबानी मूं ते बि कजां। मरी वञजाए पर मुंहिंजो नालो न खणजाए। हसीना, तोसां वाइदो थी कयां, तुंहिंजो नालो कोन खणंदसि। पर हाणे मां हलां थी। चङो चङो, तूं वञ, तोखे वाकई देरि पई थिए। बेखबर मिस्टर यासीन, अॼु छा हाल हो? सराउन लॻो पियो आहे। भला चोर चकारी लोफर मरी विया छा? पर चोरनि जी नानी जो असां वटि बंदि पई आहे, त सम्झो त चोरनि जे पुछ ते लत अची वई आहे। हाँ मिस्टर यासीन, सचो आहे। हिकिड़ो हाशिम बंदि आहे त इलाइक़े में बिल्कुलु ठापुर आहे। का इलाइक़े में चुरपुर ई कोन्हे। पर सॼे ॾोहनि जी जड़ हाशिम आहे ऐं उन जी परघोड़ लहण वारो पीर सोराब आहे। पर उहे ॿई ॼणा सरकार जा महिमान लॻा वेठा आहिनि, त पोइ ॾोह किथां थींदा? हा यासीन, बिल्कुलु सच पियो चवी। हा सर, बिल्कुलु। अञा क़ासिम आज़ाद आहे। जेकॾहिं उहो गिरफ़्तार थी वञे न, त असां ॾाढी सुख जी वञी निंड सुम्हंदासीं। मिस्टर यासीन, सुख किथे असांजे लाइ लिखियो आहे।
ये पीर मीर ऐं वॾेरा चोरनि जा साथारी आहे। इहे चोरनि ऐं लोफरनि खे जेल में रहण ई नथा ॾियनि। इहो यासीन तव्हां पाण ॾिसो, हिकु रियासत में ॿ अदालतूं थी सघनि थियूं? न सर, इहो त ॾोहो आहे। अदालत सिर्फ़ रियासत जी आहे। पोइ पीर अमजद उहो रियासत लॻाए वेठो आहे। सर, उन्हनि त फ़ैसिलो करे छॾियो आहे न। बाबा, इहो ई कमु त अदालतुनि जो आहे जेको पीर ऐं मीर करे रहिया आहिनि। ये सर, ईअं त आहे। मिस्टर यासीन, ॾिसजो इहे हाशिम अराब सिफ़ारिशूं कराए पीरनि जे थ्रू इहे आज़ादु थी वेंदा। वरी साॻा ॾोह, वरी साॻियूं चोरियूं, वरी असांजा ई आराम सभु ख़तमु थी वेंदा। हाँ सर, बिल्कुलु सही पिया चयो। मुंहिंजी न सिंध सुहारी जा माण्हू अलाए कॾहिं सुधरनि। भरे भरे नेठ हार बि अलामा उमेद न लाहिजे। हिकु न हिकु ॾींहुं इन्हनि पीरनि मीरनि ऐं वॾेरनि जो जवाबु ज़रूरी। सर, मुंहिंजे लाइ ॿियो को कमकार? न न यासीन, तव्हां वञो, मूंखे बि साहब सां ॻाल्हाइणो आहे। ओके सर। कीअं था चई सघो? ईअं बिल्कुलु न आहे, न आहे ईअं बिल्कुलु। ईअं ई आहे साईं, ईअं ई आहे। इहा गोरी आहे न, इहा हर वक़्तु अव्हां जा कन थी भरे। अव्हां परेशान उन्हनि जे करे थिया आहियो। हा बाबा साईं, अम्मी ठीक थी चवे। मासी गोरी सुठी माई न आहे। रासिया, इहो तूं थी चई? तूं या वरी माणे जी हिदायत आई? न न बाबा साईं, इहो त मां थी चवां। अच्छा, जेकॾहिं तव्हां चओ था पोइ ठीकु हूंदो। मां अव्हांखे इन हालत में ॾिसी नथी सघां। मां तव्हांजी ख़ासि पानी थी रहंदसि, तव्हांजी ख़िदमत कंदसि। ही धी मेड़ वठी आई आहियां अव्हां वटि। मां अव्हां जे अॻियां ॿेर हथ थी वधां। अव्हां हुन गोरी ऐं हीर खे हिन हवेली मां कढी छॾियो। छा? मां हीर ऐं गोरीअ खे हिन हवेलीअ मां कढी छॾिया? बस मुर्शिद साईं, बस। हीर रासिया जड़ी ना है। हीर तहांजो तुखुम आहे। हू गुज़रियल 20 सालन का पंहिंजे पीउ जो इंतजार करे रही आ, और हुनखे त पंहिंजो पीउ मिले ही नथो। हुनजे मथे ते को शफ़क़त वारो हथ रखण वारो कोन्हे। हू तहांजी धी आहे साईं, ऐं हुनखे पंहिंजे पीउ जो हक़ खपे। गोरी, मूंखे कुछ वक्त दे, मेहरबानी करे मूंखे थोरो वक्त दे। मां तोसां वाइदो थो कयां। हाणे मूंखे को बि वाइदो न खपे साईं, मूंखे सिर्फ़ पंहिंजी धीअ जो हक़ खपे। मूं त सोचियो हो त तव्हां ॾे ईंदसि, तव्हां हुनखे हक़ ॾींदव, पर मां मायूस थी चुकी आहियां साईं। ऐं साईं, मां छा सोचे आई हुअसि, ऐं हिते मूंसां छा थियो? गोरी, आऊं तुझो दर्द समझां थो, पर मां छा कयां? मां भी मजबूर आहियां। गोरी, तू भी वो सब कुछ सोचे रही आई जेको मां सोचे रहियो आहियां। खामोश छो आहे? ॻाल्हाए न, ॻाल्हाई छो नथी? मुर्शिद साईं,
मां त सोचण समझण जी सगाई विञाए वेठी आहियां। गोरी मूसां गॾिजी अंदर कमरे में हल, पाण उते वेही हिक ॿिए जा सूर वंडियूं था। मुर्शिद साईं, मुंहिंजी जाइ त तव्हांजे पेरनि में आहे। तव्हां सां गॾु तव्हांजे बिस्तरे ते वेहण में न आहे, पर साईं तव्हांजे दिलि जा दरवाज़ा त असां लाइ बंदि आहिनि। तंहिं करे तव्हां पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो। गोरी, अॼु खां पोइ तव्हां ॿई माउ धीअर आज़ाद आहियो। जेॾा बि तुंहिंजी दिलि चए तव्हां ओॾां हलिया वञो, ऐं जिते बि तुंहिंजी दिलि चए थी त हीर खे मां उते शादी करायां, मुंहिंजे तरफ़ां तोखे इजाज़त आहे। मुझे तरफा तो के इजाजत था, तू न जी शादी उते कराए छॾ। खलीफ़ा, तू ऐं तुंहिंजो मुर्शिद पीर अमजद मूंखे कंगाल करण था चाहियो, पर मां तव्हांजा ख्वाब मिट्टी में मिलाए छॾींदुसि। पीर सोराब साईं, तव्हां होश कयो, अक़ल खां कमु वठो। असां तव्हांजा दुश्मन न आहियूं बाबा। मुर्शिद करीम जेको फ़ैसिलो कयो आहे न, उहो तव्हांजे हक़ में बहितर आहे। अदा सोचण छॾ वञी शादी जी तयारी। अल्लाह कंदो त तुंहिंजा बेड़ा पार थिए। अदा सोच न वैलोर न वञ। अदा पीर बजगर, मुर्शिद जो हुकुम अखियुनि ते, पर यार ॿार इन ॻाल्हि में राज़ी न आहिनि। हाय हवेलिया में मां अकेली, हाय हवेलिया में मां अकेली। अदा साईं ना की तो भाई मुर्शिद जो फैसलो। हाँ दा साहब का न मुर्शिद असुल फैसले के तोड़े छॾियो। यार वाह जो फैसलो कयो अथव। साईं ना तुझो तो भलो थी हो न, रोज रोज ये जगी जगह जान छुट्टी पई। हाँ दा साहब का न यो पीर सोराब है न, हर रोज छोकरी जो दग झलियो बीठो हूंदो। साईं ना या मुर्शी तुझी छोकरी कई जे पीर सोराब के बदलाए छॾी। अदा साहब का न अदा पुटाणो औलाद मूंखे आहे कोन, बस इहा हिकिड़ी न्याणी साबुल आहे जेका वीचारी टीमो ॾे। साईं ना अली ऐं साले ॿई छोकिरा त तुंहिंजा माइट आहिनि न। हा दा बिल्कुलु इहे ॿई मुंहिंजा माइट आहिनि। हा दा इन्हनि ॿिन्ही छोकिरनि मुड़ुसी कई आहे यार। बाक़ी हिकिड़ो कमु ॾाढो ख़राबु थियो आहे। उहो वरी कहिड़ो कमु ख़राबु थियो आहे साहब खान? साईं ना तुंहिंजे घर जा थांव ठिकर सभु भञी भोर करे विया अथई। अदा साहब खान इहो कमु चोरनि ऐं धाड़ेलनि जो न आहे, इहो कंहिं लूसी लोफर कयो हूंदो। अदा साईं ना इहो कमु जंहिं बि कयो आहे न, इहो मुड़ुस जो पुटु ई न आहे। अदा साहब खान बाबा तूं पाण सियाणो आहीं, सम्झी त तूं बि वियो हूंदे त इहो कंहिं कयो आहे। हा दा असां कंहिंजो नालो छो खणूं। अदा साईं ना हाणे मूंखे ॾे इजाज़त त वञा ॻोठ, कमदार
खाटी जी छेड़ कराई आहे। देर थी वई तो पोइ पियो मयारूं ॾींदो। कमदार केॾो बेकार माण्हू आहे। अदा साहब कान पीर सोराब जो कमदार उहो वरी कहिड़ो चङो मुड़ुसु हूंदो। हाणे तूं भले वञ ॻोठ, तोखे देरि थी वेंदी वरी इहो कमदार कंदो तोखे बि तंग। चङो भला पोइ आऊं हाणे हलां थो। हा भले 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 तूं हल बेड़ा पार। ख़लीफ़ा तूं असांजे विच में न अच। मां सॼी उमिरि जेल में त न हूंदुसि ऐं हा हिन कागज़नि ते मां कॾहिं बि सही कोन कंदुसि। ख़लीफ़ा तूं ऐं तुंहिंजो मुर्शिद पीर अमजद मूंखे कंगाल करण था चाहियो, पर मां तव्हांजा ख्वाब मिट्टी में मिलाए छॾींदुसि। पीर सोराब साईं तव्हां होश कयो, अक़ल खां कमु वठो। असां तव्हांजा दुश्मन न आहियूं बाबा। मुर्शिद करीम जेको फ़ैसिलो कयो आहे न उहो तव्हांजे हक़ में बहितर आहे। ख़लीफ़ा ॻाल्हि त ॿुध, मां को नंढड़ो ॿारु आहियां जो तूं मूंखे लेक्चर ॾींदो। मां पंहिंजो बुरो भलो सभु सम्झां थो, वधीक हाणे तूं मूंखे लेक्चर न ॾे। मुर्शिद साईं इहो जेको तुंहिंजो मामू आहे न इहो ई तव्हांजा तरा कढंदो। इहो पीर जावेद तव्हांजो सजण न आहे बाबा। बसि हाणे बसि ठहियो ठहियो। तूं बि हाणे घणी पंहिंजे वॾे साईं जी वकालत न कर। बाबा साईं ॻाल्हि खे तव्हां सम्झण जी कोशिशि कयो। इहो पीर जेको जावेद आहे न तव्हांजो सजण न आहे ऐं हू नथो चाहे त तव्हां जेल मां आज़ादु थियो। बाबा साईं पीर जावेद खे जेतिरो मुर्शिद साईं सुञाणे थो न उनखे उनजी एतिरी माप नथी सुञाणे। ख़लीफ़ा तूं चवणु छा थो चाहीं? बाबा साईं पीर जावेद असल में चाहे तो तव्हांखे जेल में सज़ा लॻी वञे, टीप अची वञे। बाबा जे तव्हां जूं ज़मीनूं आहिनि न जेके उहो पीर जावेद हड़प करे वञे। पीर जावेद वॾो छात्र अथई, हू तव्हांजे मिल्कत ते कब्ज़ो करण थो चाहे। न न ईअं कॾहिं बि कोन थींदो ख़लीफ़ा। पीर जावेद मुंहिंजो मामो आहे, अम्मा जो सॻो भाउ आहे। उहो ईअं कॾहिं बि नथो करे सघे। तूं हरूभरू पीर जावेद ख़िलाफ़ मुंहिंजा कन न भर। बाबा साईं मां तव्हांजी अखियुनि तां अंध जी पटी लाहिणे थो चाहियां। पीर जावेद तुंहिंजे माउ खे पटियूं पढ़ाए सॼी मिल्कत फॿाइण थो चाहे। पीर सोराब कुझु होश कर, होश। बाबा साईं सोची छा थो? पीर जावेद जेको आहे न जंहिंमें ताक़त में अची वियो न तोखे जेल में माराए छॾींदो। वधीक अलाह ताला तोखे दिमाग़ ॾिनो आहे, कुझु सोच। त साईं न बाबा घणो न सोच। रब पाक जेको कंदो आहे न उहो इंसान ज़ात जी बहितरी लाइ कंदो आहे। ऐं हू बि मुर्शिद ॿुधण में आयो त तमामु सुठो फ़ैसिलो कयो आहे ऐं उनजे फ़ैसिले जे करे सभु माण्हू ॾाढा ख़ुशि थिया। अदा पीर बचकर मूंखे का ॻाल्हि सम्झ में कान थी अचे। किथे पीर सोराब, किथे असीं मिसकीन माण्हू। यार कड़ो कड़े सां त मिले ई नथो। अरे बाबा दिलि जा वहम सभु विसारे छॾ ऐं इहो सोच त तूं केरु ऐं हू केरु। मुर्शिद करीमन जेको हुकुम कयो न बाबा उहो ई बहितर आहे। अदा हाणे सोचण छॾ वञी शादी जी तयारी। अलाह कंदो त तुंहिंजा बेड़ा पार थिए। अजा सोच न वैलोर न वञ। अदा पीर बचकर मुर्शिद जो हुकुम अखियुनि ते, पर यार ॿार इन ॻाल्हि में राज़ी न आहिनि। साबुल धी जेका आहे न इन फ़ैसिले खां पोइ सफ़ा ई छॾी वई आहे ऐं हली बि परेशान। अरे बाबा मुर्शिद साईं भलो फ़ैसिलो कयो आहे त ॿार त बेसमझ आहिनि न। तूं त अकुल वारो आहीं न, थोरो अकुल खां कमु वठि, थोरो ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। बाबा तूं पीर जी माइटी में ऐं तोखे मिल्कत जो वॾो हिसो मिलंदो। उन ज़मीन ते तूं कमदारी कंदी, उहा ज़मीन तुंहिंजी मिल्कत थी बाबा। अदा पीर बचकर कहिड़ी गारंटी आहे जो शादी कामयाबु थींदी? मूंखे त रुॻो इहो डपु आहे त सुभाणे अगरि पीर सोराब साबुल खे तलाक ॾेई छॾी त पोइ असां न घर जा न घाट जा। अरे चरिया ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर।
पीर सोराब ईअं करे ई कोन थो सघे। हू साबुण खे तलाक ॾेई कोन सघंदो। भला जे हुनखे तलाक बि ॾिनई न त रही खोई ॻाल्हि ख़तमु थी वेंदी ऐं ज़मीन जो मालिक तूं थी वेंदो। अदा पीर वजगर मूंखे त कुझु बि सम्झ में नथो अचे। तूं वञी शादी जी तयारी कर। मुर्शिद जी दुआउनि सां तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। ॻाल्हि खे सम्झ, ॻाल्हि तुंहिंजे हथ में पई वञे। अजायो दिलि मन न हण, थोरो अकुड़ खां माण्हू कमु वठे। अदा पीर वजगर दुआ कर त अलाह साईं बचनि जा नसीब भला। अल्लाह साईं भलाई, अल्लाह साईं भलाई। हाय हवेलिया नी माँ की